हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तयारु आहियो? मां तव्हांजो पंहिंजो दोस्त एम डी नोड़ियो। अॼु कुझु हफ़्तो ॾह ॾींहं कुझु मसरूफ़ियत जे करे वीडियो न पिया ठाहे सघियासीं। अॼु हाज़ुर आहियूं तव्हांजे अॻियां। कराची जहिड़े शहर में अॼु असां मौजूदु आहियूं ऐं काफ़ी दोस्त असांजा अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि। अॼु असांजो हिकिड़ो प्यारो प्री दोस्त आहे, हुनजो जनमु ॾींहुं आहे, त हुनजे प्रोग्राम में असां आयासीं। त ॾाढी बहितरीनु शख़्सियत जो मालिक आहे, त सभु असांजे कराची में रहंदड़ दोस्त अची अॼु असीं गॾु थियासीं। हुनजो अॼु असां बर्थडे जो केक कटंदासीं ऐं दोस्त असांजा कराची में त रहनि था, हू बि सभु आयल आहिनि, त उन्हनि सां गॾु इंजॉय कंदासीं ऐं तव्हांखे बि गॾो गॾु इंजॉय कंदासीं। तव्हां बि कजो गॾो गॾु इंजॉय। ऐं हाणे असां हुनजो बर्थडे जो केक कटंदासीं। हुनजो नालो आहे मोहरम अली नोएड़ी साहिबु। त अॼु सभु दोस्त अची गॾु थिया आहियूं। हाणे असां मोहरम जे केक जी बिल्कुलु तयारी करे चुका आहियूं। त हाणे असां मोहरम जे लाइ बिल्कुलु केक कटण जी सॼा प्रोग्राम तयारु आहिनि ऐं दोस्त संगत सभु अची विया आहिनि। हाणे केक कटण असां शुरू कयो आहे। त हाणे हैप्पी बर्थडे टू यू।